गंबड़ भरिसां क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान हबीबुल्ला भंभरो थॾे ते फ़ौत थी वियो ऐं संदसि भाउ मामूली ज़ख़्मी थी पियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे एहसान अली चांग। जी एहसान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। गंबड़ भरिसां सचल सरमस्त जी दरगाह वटि क़ौमी शाहराह ते ट्रक मोटरसाइकिल मथां चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में हिकु नौजवान हबीबुल्ला भंभरो थॾे ते ई फ़ौत थी वियो। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त संदसि भाउ मामूली ज़ख़्मी थी पियो आहे। अहिड़े इतलाह ते राणीपुर पुलिस पहुची ट्रक खे पंहिंजी तहवील में वठी ज़ख़्मीअ खे ऐं फ़ौत थियल खे ज़रूरी कार्रवाई लाइ गंबड़ गिम्स अस्पताल मुंतक़िल करायो, जॾहिं त पोस्टमार्टम बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। मक़तूल जो लाश घर पहुचण ते संदसि घर में कोराम मची वियो आहे। फ़ौती हबीबुल्ला वलद रमज़ान जो तालुक़ु गंबड़ तालुक़े जे सॻियूं शहर सां आहे। ॿिए पासे पुलिस ट्रक थाणे ते काए वई। ट्रक ड्राइवर ट्रक छॾे फ़रार। ट्रक ड्राइवर राणीपुर पुलिस हवाले। हबीबुल्ला भंभरो जी उमिरि 60 साल ॿुधाई पई वञे। जी।